नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो में 12 इमाम हज़रत इमाम मोहम्मद मेहदी अलैहिस्सलाम जी शान में गुस्ताखी कंदड़ गुस्ताख जी गिरफ़्तारी लाइ शिया उलमा काउंसिल ऐं मज़हबी तंज़ीम जे सॾ ते शिया जामा मस्जिद खां प्रेस क्लब ताईं एहतजाज रैली कढी वई। शिया तंज़ीम जे शिया उलमा काउंसिल डिवीज़न सदर सईद मोहसिन अली नकवी, तालका सदर सईद जुमन शाह अॻवान जी अॻवानी में निमाज़ जुमे खां पोइ बाद शिया जामा मस्जिद खां एहतजाजी रैली कढी वई, जेका शाही बाज़ार खां थींदे प्रेस क्लब ते पहुती, जिते अॻवान ख़िताब कंदे चयो त ज़िले दादू जो रवासी अब्दुल सत्तार जमाली असांजे वक़्त जे इमाम सरवर कायनात जे फर्ज़नि जी शान में गुस्ताखी कई आहे। असां तंज़ीम खां मुतालबो करियूं था त गुस्ताख कंदड़ खे गिरफ़्तार करे फांसी ते चाढ़ियो वञे। ॿी सूरत में पूरे मुल्क में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।